मोतकिफ़ ऐं एहतराम मस्जिद। जीअं त तव्हांखे 10 ॾींहं मस्जिद में गुज़ारणा आहिनि, इन लाइ मुनासिब इहो आहे त कुझु ॻाल्हियूं एहतराम मस्जिद जे मुतलिक़ सिखी छॾियो। एतकाफ़ जे दौरान मस्जिद जे अंदरि ज़रूरत जे वक़्तु दुनियावी ॻाल्हि करण जी इजाज़त आहे, पर जेसिताईं थी सघे आहिस्ते आवाज़ सां गॾु ऐं एहतराम मस्जिद खे बि ध्यान में रखंदे। हीअ न थियणु घुरिजे जो तव्हां रड़ियूं करे कंहिं इस्लामी भाउ खे सॾे रहिया आहियो ऐं इहो बि अव्हांखे रड़ियूं करे जवाबु ॾेई रहियो हुजे ऐं तमामु घणे शोर शराबे सां मस्जिद गूंजी रही हुजे। हीअ अंदाज़ नाजाइज़ ऐं गुनाह आहे। यादि रखो, मस्जिद में बिना ज़रूरत जे दुनियावी ॻाल्हि ॿोल जी मोतकफ़ खे बि इजाज़त न आहे। सैदना हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। हदीस शरीफ़ आहे शोअब अल ईमान जुल्द नंबर 3 सुफ़ो 87। तर्जुमो: माण्हुनि ते हिकु ज़मानो अहिड़ो ईंदो जो मस्जिदनि में दुनिया जूं ॻाल्हियूं थींदियूं, तव्हां उन्हनि सां गॾु न वियो जो उन्हनि खे अल्लाह अज़्ज़ व जल सां कुझु कमु न आहे। मस्जिद में गोड़ करणु ऐं हंगामो करणु हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। सही मुस्लिम जी हदीस जुल्द नंबर 1 सुफ़ो 210। तर्जुमो: जेको कंहिंखे मस्जिद में बा आवाज़ बुलंद गुम थियल शइ ॻोल्हींदे ॿुधे त चवे अल्लाह अज़्ज़ व जल इहा गुम थियल शइ तोखे न मिलाए, छो त मस्जिदूं इन कम जे लाइ न बणायूं वयूं आहिनि। जेको माण्हू पंहिंजूं जुतियूं या काई ॿी शइ गुम थी वञण ते मस्जिद में शोर कंदे ॻोल्हींदा फिरंदा आहिनि, उन्हनि खे बयानु कयल हदीस मुबारक मां दर्स हासिलु करणु घुरिजे। मालूम थियो त हर उन कम खां मस्जिद खे बचाइणु ज़रूरी आहे जंहिंसां मस्जिद जो तक़दुस ज़ाया थींदो हुजे। दुनियावी ॻाल्हियूं, खिल मज़ाक़ ऐं इन क़िस्म जी वाहियात ॻाल्हियुनि जे लाइ मस्जिदूं न आहिनि बणायूं वयूं। मस्जिदूं त इबादत इलाही, ज़िक्र अल्लाह, तिलावत क़ुरान, इल्म दीन ऐं सुन्नतूं सिखण ऐं सेखारण जे लाइ बणायूं वयूं आहिनि। मस्जिद में बुलंद आवाज़ सां गुफ़्तगू करण खे सहाबा कराम अलैहिम रिदवान केतिरो नापसंद कंदा आहिनि। उन मां हीअ रिवायत तव्हांखे ॿुधायूं था। हज़रत सैयदना साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि था, मां मस्जिद में बीठो हुयुसि त मूंखे कंहिं पथरी हईं। मूं ॾिठो त उहे हज़रत सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हुया। उन्हनि मूंखे इशारो करे फ़रमायो, इन्हनि ॿिन्ही शख़्सनि खे मूं वटि वठी अचो। मां इन्हनि ॿिन्ही खे वठी आयुसि। हज़रत सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि सां इस्तफ़सार फ़रमायो, तव्हां कहिड़े शहर सां तालुक़ु रखो था? अर्ज़ु कयूं ताइफ़ सां। फ़रमायूं, जेकॾहिं तव्हां मदीने मुनव्वरा जा रहण वारा हुजो हा त मां तव्हांखे ज़रूरु सज़ा ॾियां, छो त तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद में पंहिंजो आवाज़ बुलंद करे रहिया आहियो। सही बुख़ारी जी जुल्द नंबर 1 सुफ़ो नंबर 138 ही हदीस शरीफ़ आहे।